विरहाङे जे वठ में वतन खां विछड़ियल फनकार मास्टर चंदुर। सिंध जे जग मशहूर रागी मास्टर चंदुर जो असुल नालो संदसि दोस्त गोबिंद मालीअ चवाणी चांडूमल डामवाणी हो, पर ठारो शाह जे स्कूल रिकॉर्ड मूजिब चंदुरमल डामवाणी हो, पर खेसि मास्टर चंदुर जे नाले सां हिंद ऐं सिंध में सुञातो वञे थो। मास्टर चंदुर 7 डिसंबर 1909 ईस्वीअ ते ज़िले नौशरो फेरोज़ जे मशहूर बागन वारे तारीख़ी ऐं मरकज़ी शहर ठारो शाह में डामवाणी हवेलीअ में जन्म वरितो। संदसि वालिद आसन दास के चंदुर अकेलो औलाद हो। मास्टर चंदुर जो घर अॼु बि मौजूदु आहे। हिन शुरूआती तालीम प्राइमरी स्कूल ठारो शाह में ई वरिती ऐं मैट्रिक लोकल बोर्ड हाई स्कूल ठारो शाह मां कई। मास्टर चंदुर माउ पीउ जो अकेलो औलाद हुअण करे संदन सिकी लधो पुटु हो। हिन पढ़ाईअ बाद पब्लिक वर्क्स खाते में 5 साल नवाबशाह में नौकरी कई। खेसि राग सां इब्तिदा खां वठी चाह हूंदो हो। किन मीरासिन ऐं उस्तादनि खां सिख्या वरिती हुआईं। जीवत राम हिन जो उस्ताद हो, जेको साईं कुतुब शाह जहानिया जे ख़ासि मुरीदनि मां हो। चंदुर जॾहिं नवाबशाह में नौकरी कंदो हो त उते शाम जो चंदुर संगीत विद्यालय खोलियाईं। पोइ कराचीअ में नौकरीअ सांघे वियो त उते बि राग ऐं संगीत जो शौक़ु जारी रखियाईं ऐं रामबाग गाॾी खाते में मौसीक़ी सेखारण जो स्कूल क़ाइमु कयाईं। चंदुर जी ज़िंदगीअ जो पहिरियों कलाम उन दौर में पंहिंजी नई वरितल साइकिल ते जोड़ियल हो। हू शहर जो पहिरियों माण्हू हो जंहिं वटि साइकिल हुई। उन कलाम जा बोल हिन रीत आहिनि: सैर कयोसीं साइकिल जो, हैंडल हथ में आहे, लोॾो नाहे। मथे चाढ़ियुनि ते मर्द खे चढ़ंदा, ब्रेक ॾेई पोइ लाहियूं लहंदा, व्हीलनि खे त वराए, लोॾो नाहे। चंदुर जे ज़माने में कंहिं चङे घर जो नौजवान राग सिखंदो ऐं ॻाईंदो हो त उन ते टोकूं कयूं वेंदियूं हुयूं। चंदुर खे बि ताना ऐं मेहना मिलिया, पर हिन जो चाह माठो न थियो। हिन मौसीक़ीअ जी इब्तिदाई सिख्या जीवत राम मटाईअ खां हासिलु कई ऐं पोइ ख़ान साहब अमीर ख़ान वटि वियो, जंहिं खेसि इब्तिदा में दुर्गा राग सेखारियो। चंदुर जो चाचो हिन लाइ अमृतसर मां बाजो वठी आयो ऐं पोइ हुन राग जा सुरनि जूं शिकलियूं ऐं सरगम सिख्या ऐं हिकु अज़ीम कलाकार बणिजी पियो। हिकु दफ़े सिंध ग्रामोफोन कंपनीअ जे एजेंट लालचंद हिकु महफ़िल में चंदुर जो सुरीलो आवाज़ु ॿुधो त मथसि मोहित थी पियो ऐं खेसि ॿियनि हंधनि ते मुतारिफ़ करायो, जंहिं बाद संदसि फ़न वॾी मंझता माणी। ग्रामोफोन लाइ मास्टर चंदुर जो पहिरियों रिकॉर्ड उन दौर जे मशहूर कलेक्टर मोहम्मद बख्श फौजीअ जो कलाम हो, जेको हिन रिकॉर्ड करायो, जंहिंजा बोल हुआ: तबीबा ख़्याल सां ॾिसिजो, अथम का दिलि जी बीमारी, जिस्म ताज़ो तवानो आहे, ढरी थम नब्ज़ दिलवारी। चंदुर जा ॻायल अक्सर कलाम माण्हू झुंगारींदा हुआ। इहो संदसि गायकीअ जे फ़न जो कमाल हो। अहिड़नि कलामनि में क़िस्मत कई जुदाई कंहिं ते मयार नाहे, तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सुहिणा की न रहायो तो। हिकु ॻाल्हि त ॿुध मुंहुं मोड़े करे, रुठाई रहनि पर हुजनि हयाती, सुहिणा पंहिंजी अखियुनि खे झल तूं, ऐं ॿिया केतिरा ई शामिल आहिनि। मास्टर चंदुर अवामी महफ़िलुनि में राग ॻाइण जी शुरूआति भॻतनि जे भॻतियुनि वारनि प्रोग्रामनि में शरीक थियण सां कई। चंदुर गायकीअ खे नवां अंदाज़ ॾिना, ॻाइण जे फ़न में अनोखा ऐं अलबेला नमूना अख़्तियार कयाईं। ॻाइण वक़्तु महफ़िलुनि खे मुंडरे छॾींदो हो। मास्टर चंदुर जे आवाज़ में जादू हो। संदसि मिठड़े ऐं दर्दीले आवाज़ घणनि खे ई मस्तु बणाए छॾियो हो। उन जो हिकिड़ो मिसाल इहो बि आहे त चंदुर हिकिड़े भेरे सिरी घाट हैदराबाद में ॻायो पए त ओचितो मथां माड़ीअ तां नोटनि जा बंडल अची संदसि मथां किरिया। ख़बर पई त हिकु 18 सालनि जी छोकिरी हैदराबाद जे हिकु वॾे सेठ जी न्याणी राग ॿुधंदे एॾी त मस्तानी थी पई जो पंहिंजे पीउ जी तिजोरी खोले उन मां समूरा नोट खणी चंदुर ॾांहुं उछलायाईं। उन ज़माने में लाउड स्पीकर न हुआ। चंदुर जो आवाज़ु चिटो ऐं सुरीलो हो, जेको परे परे ताईं ॿुधण में ईंदो हो। मास्टर चंदुर खे हयातीअ में वॾी मञता मिली। रिकॉर्डिंग कंपनीअ तरफ़ां चंदुर जा वधि में वधि ग्रामोफोन रिकॉर्ड भराइण जे पेश नज़र हिन जे फ़न जी क़दुरदानी कंदे संदसि हुस्ने कारकर्दगीअ ते खेसि 10 तोलनि जो सोनो मेडल इनाम तौरु ॾिनो वियो। खेसि ॿियनि कलाकारनि खां वधीक रॉयल्टी ॾिनी वेंदी हुई। हिन राजाउनि ऐं नवाबनि वटां बि सर्टिफिकेट ऐं मेडल हासिलु कया। खेसि पंडित ठाकुर ऐं बड़े ग़ुलाम अली ख़ान संगीत आचार्य जो लक़ब अदा कयो ऐं सरकार वटां बि केतिरा ई इनाम हासिलु कयाईं। पर चंदुर खे उहो ग़रीब माण्हू कॾहिं न विसरियो जंहिं खेसि मीरपुर ख़ासि में ॻाईंदे पटके मां नोट छोड़े पए ॾिना ऐं पैसनि ख़तमु थियण ते हुन मथे तां पटको लाहे संदसि पेरनि ते अची रखियो। चंदुर जो चवणु हो त
हिन खे इहो इनाम ज़िंदगीअ में मिलियल समूरनि लक़बनि ऐं एज़ाज़नि खां वधीक हो। 1947 ईस्वीअ में नंढे खंड जे विरहाङे खां पोइ अक्सर हिंदू सिंध छॾे भारत हलिया विया। चंदुर खे बि मजबूरन सिंध छॾणी पई। भारत में मुंबईअ में मुस्तक़िल रिहाइश अख़्तियार कयाई। भारत लॾे वञण खां पोइ सिंध जी उकीर हिकु दफ़ो खेसि वापसि वतन जी ज़मीन ते छिके आई। 1955 ईस्वीअ में सिंधी अवाम जे बेहद इसरार ऐं सरकार जी दावत ते मास्टर चंदुर सिंध में आयो ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयाई। 3 महीना सिंध में रहियो। पंहिंजे अबाणे ॻोठ ठारो शाह बि वियो ऐं उते ई राग जूं महफ़िलूं बि मचायाई। चवनि था त राग दौरान माण्हुनि खेसि पैसा ॾियणु शुरू कया त चंदुर उथी बीठो ऐं हथ ॿधी हाज़रीन खे चयाईं, सजणो पैसा त मुंहिंजे पुठियां हलंदा वतन, मां सिर्फ़ु अव्हां सां मिलणु आयो आहियां, अव्हां सां दिलि जा हाल ओरणु आयो आहियां। ठारो शाह में क़याम दौरान हू पंहिंजे घर बि घुमणु वियो। नलके जो पाणी पीताईं, पाणीअ जी दिली भरे खयाईं ऐं बाद में उहो पाणी पाण सां हिंदुस्तान खणी वियो। चवनि था त सिंध जे सफ़र दौरान सरकारी जासूस चंदुर जे पुठियां पिया हलंदा हुआ। तिन खे मुखातिब थी चंदुर ही कलाम चयो हो, तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां पर सुहिणा कीन रहायो तो। मास्टर चंदुर पंहिंजी औलाद ऐं घर वारनि समेत केतिरनि ई मुल्कनि जो सफ़र कयो ऐं उते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। मास्टर चंदुर खे 5 पुटनि ऐं 2 धीअरनि जो औलाद थियो। चंदुर जो पुटु महेश चंदुर पीउ वांगुरु वॾो फ़नकार ऐं हिंदुस्तान में फिल्मुनि जो नाले वारो मौसीक़ार आहे। मास्टर चंदुर जे कलामनि ते कुझु अरसो 1965 ईस्वीअ जी जंग खां पोइ सिंध में रेडियो टीवीअ ते बंदिश हुई, पर अॼोकी सिंध इहे बंदिशूं टोड़े चुकी आहे। कंवर भगत ऐं मास्टर चंदुर जा गीत न रुगो सरकारी मीडिया ते पर प्राइवेट चैनलनि ते बि अॼु नशर थी रहिया आहिनि। हिकु अंदाज़े मुताबिक़ चंदुर 3000 खां बि मथे कलाम ॻाया ऐं उन्हनि जूं धुनियूं ठाहियूं। चवनि था त सिंध जे हिन अलबेले कलाकार मास्टर चंदुर जो मौत 2 भेरा थियो। हिकु विरहाङो थियण ते सिंध छॾण महिल ऐं ॿियो 2 नवंबर 1984 ईस्वीअ ते अटकल 78 वरहनि जी ॼमार में जॾहिं हिन मुंबईअ में साहु ॾिनो।